मूंखे यादि आहे असां स्कूल में पढ़ंदा हुआसीं, असांखे सम्झायो वेंदो त तव्हां रोड क्रॉस कीअं कंदव, ज़ेब्रा क्रॉसिंग छा आहे, राइट ॾिसंदव लेफ्ट ॾिसंदव। हाणे त मां यकीन कयो, मां जॾहिं रोड ते ॾिसां त ज़ेब्रा क्रॉसिंग जा मूंखे निशान नज़र कोन था अचनि। जॾहिं निशान ई कोन्हनि त असां छा सिखणु। हाणे कंहिं बि किथे बि कंहिं बि स्कूल में सिविक सेंस जी ॻाल्हि ई कान थी कई वञे। मुंहिंजो जेको आहे कॉन्सेप्ट या मुंहिंजो जेको नज़रियो आहे त असां अगरि इहे टे शयूं, इख़लाक़ियात यानी मॉरलिटी, इथिक्स यानी प्रोफेशनल इख़लाक़ियात, ऐं टियों सिविक सेंस खे खणी अचूं प्राइमरी लेवल ते, जॾहिं ॿार इहे 5 दर्जा पढ़े, को इम्तिहान न हुजे, उनखे तरबियत ॾिनी वेंदी, का उनजी मतिलबु टीचिंग न हूंदी, सिर्फ़ु ट्रेनिंग हूंदी। उहो जॾहिं 5 दर्जे मां 6 में ईंदो ऐं उहो उते पढ़ाई शुरू करे ऐं तरीक़े सां अॻियां वधे, पोइ जॾहिं मैट्रिक करे वरी इंटर करे वरी जॾहिं यूनिवर्सिटी में ईंदो त उहो ॿारु मुख़्तलिफ़ हूंदो। हाणे बि मां मतिलबु बग़ैर हिजाब जे नालो वठंदुसि NJV स्कूल जो, जेको कंहिं तनज़ीम वरितो आहे, उते हिननि सिस्टम ॾाढो सुठो कयो आहे। हिकिड़ो शॉप आहे जिते ॿारु वेंदो, उते को माण्हू कोन्हे। ही पाकिस्तान में कराची में थी रहियो आहे। ॿारु शॉप ते वेंदो, उहो पंहिंजी शइ चिप्स खई, बोतल खई, उहे पंहिंजा पैसा, को उते कैमरा कोन्हे, अच्छा, का उते माण्हू कोन्हे, उहो पंहिंजा पैसा रखंदो दॿे में ऐं हलो वेंदो। यकीन कयो, मूंखे हुन डेटा ॾिनी त हर दफ़े जॾहिं चेक कंदा आहिनि त हेतिरो सामान विकामियो, पैसा वधीक हूंदा आहिनि, घटि कोन हूंदा।